आखिर यो केड़ो मिशन हो जंहिंते असां ॿई एजेंट पंहिंजो पाण में अटकी पियासीं ऐं कहिड़ी ॻाल्हि जे करे आख़िर मूं शकील सां ॿाराणो ज़िद बि कयो ऐं शकील जे दाढ़ी ते हथ रखण खां पोइ आख़िर आउं की मञी वियुसि। आख़िर फटफटी हलाईंदे मूंखे केरु यादि अची वियो जंहिंजी वजह सां मुंहिंजो दिमाग़ी संतुलन बिगड़ण लॻो। छा वाकई एतिरो मुर्तज़ा वहाब कराची में कमु करे रहियो आहे? ऐं उन सां गॾोगॾु आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि त आख़िर शकील एॾो तयारु थी करे वेंझी करे बूट सूट पाए करे किॾां वियो। इहो सभु कुझु हिन मिशन जे व्लॉग में। दोस्तो अॼु आहे शकील जो इंटरव्यू है हेडक्वार्टर तरफ़ां संगत में मूंखे शकील सां गॾु असाइन कयो वियो आहे। मिशन स्टार्ट थियण खां पहिरीं मूं मुंहुं धोतो आहे पाणी ॾेई करे ऐं निकिरी पियुसि पंहिंजी मंज़िल मक़सूद। वॾी शैतानी ॿिली आहे, हमेशह आफ़ाक़ जी गाॾी ते वेंदी आहे। शकील इन ॿिली खे हरासा करण लॻो ऐं ॿिली पंहिंजो चमकेलियूं अखियूं खणी शकील खे चवण लॻी त हाणे आउं तोते हेरासमेंट जो केस कंदुसि। ख़ैर हेलमेट वग़ैरह पाए करे असीं चढ़ियासीं बाइक ते ऐं नारा हैदरी हणी करे असीं निकिरी पियासीं पंहिंजे मंज़िल मक़सूद। ख़ैर अफ़्तारी खां पोइ हर माण्हू जी ज़रूरत पंहिंजी हूंदी आहे पर असांजी ज़रूरत हूंदी आहे सोपारी ऐं असीं मौलवी साहब खे अर्ज़ु करे चवंदा आहियूं त 5 वारी सोपारी ॾिजां ऐं मौलवी साहब सीक्रेट क्वेश्चन पुछा कंदो आहे त टिंडण खे घणा नुक़्ता आहिनि। जेॾीमहिल आउं चवंदो आहियां टे त पोइ असांखे 5 रुपए वारी सोपारी 5 रुपए में ई ॾींदो आहे। छो जो तव्हांखे ख़बर आहे त अॼुकल्ह सोपारी जो रेट चरस खां मथे पियो हले। इन करे हेडक्वार्टर तरफ़ां असांखे डिस्काउंट हूंदो आहे जंहिंजे करे मौलवी साहब असांखां क्वेश्चन पुछा कंदो आहे। पोइ क्वेश्चन ऐं आंसर जो सेशन ॾेई करे असीं निकिरी पवंदा आहियूं पंहिंजी मंज़िल लाइ जेका हूंदी आहे शाहराह फैसल जी तरफ़। जेॾीमहिल असांजो गुज़र फेस 2 जी फूड स्ट्रीट मां थींदो आहे मज़ेदार खाधनि जी ख़ुशबू मुंहिंजे नासुनि जे अंदरि गिड़ी वेंदी आहे। पोइ आउं लूसी ॿार वांगुरु लही करे ज़िद करणु स्टार्ट कंदो आहियां त मूंखे शकील इहा शइ वठी ॾे ऐं शकील वेचारो मूंखे पोड़नि चाचनि वग़ैरह मनाए रहियो हूंदो आहे त बाबा तोखे वठी थो ॾियां। काफ़ी देर जी मुज़ाकरात खां पोइ नेट शकील चवंदो आहे त तोखे वापसी में अची आउं खाराईंदुसि ऐं मूंखे संगत में कसमूं ॾेई करे मूंखे नेट भाड़ियो करे विझंदो आहे। पोइ बि सिक्योरिटी पर्पस लाइ करे शकील चवंदो आहे त दाढ़ी ते हथ रख। मजबूरन शकील वेचारे खे दाढ़ी ते हथ रखणो पवंदो आहे ऐं पोइ वरी असां गामज़न थी पवंदा आहियूं पंहिंजे मिशन ना। आख़िर आउं अची वेंदो आहियां कुरंगी रोड ते जे रोड ते कंहिं ज़माने में आउं सागरो गुज़रंदो हुउसि। पोइ मूंखे हुन बेवफ़ा जी यादि अचणु लॻंदी आहे। मुंहिंजो बीपी ऐं शुगर लो थियणु लॻंदो आहे। एतिरो जो दिमाग़ी संतुलन बि बिगड़णु लॻंदो आहे। पोयां शकील गैर संजीदा ॻाल्हियूं करे मुंहिंजे दिलि खे अञा टांडा ॾेई वेंदो जंहिंजो दूं अहिड़ी जॻह सां निकिरंदो आहे जेको तव्हांखे ॾेखारण जहिड़ो बि न आहे। आख़िर में शकील मड़नि वारी ॻाल्हि करे ॻाल्हि ई टोड़े छॾियो। यार ॿार असां बाथरूम ॿाहिरि आऊं मूंखे ख़बर हुजे त मां वठी कोन अचां। गजब बेइज्जती है। दोस्तो तव्हांखे ॿुधाईंदो हलां मुर्तज़ा वहाब जेको कराची जो मेयर आहे थोरो घणो हाणे कमु करणु स्टार्ट कयो वियो। ॿुधनि एजेंटनि मुताबिक़ हू सॼो कोन पियो खाए थोरो थोरो करे पोइ पियो खाए। ख़ैर सियासत खे छॾे करे असां हाणे पुॼी वियासीं पंहिंजी मंज़िल मक़सूद ते ऐं लिफ्ट जे सहारे सां असीं पुॻासीं 5 फ्लोर ते जिते हो शकील जो इंटरव्यू। दोस्तो जेको लिफ्ट में मिरर लॻल हो उहो तमामु ख़राबु लॻी रहियो पर गौर करण ते असांखे ख़बर पई त लिफ्ट जो मिरर ख़राबु न आहे असांजी शिकल ई ख़राबु। मथे पुॼी करे असां इंतज़ारु करे रहिया हुआसीं शकील सूटिड बूटिड थी करे रशिया जो इम्पोर्टेंट जूतो पाए पंहिंजे लबड़नि ते मुस्कुराहट आणे इंटरव्यू ॾियणु हलियो हुयो त मूंखे साह खणण में मुसलसल तकलीफ़ थी रही। इहो को पहिरियों दफ़ा न आहे जॾहिं मां कमाइण वियो आहियां मूंखे साह ते तकलीफ़ थींदी आहे ऐं उते खां भॼी करे पंहिंजी जान छॾाईंदो ऐं पोइ माइट चवनि था हीउ कमाए नथो। हाणे उन्हनि खे केरु चए त मूंखे कमाइण ते एलर्जी आहे। ख़ैर जेॾीमहिल आउं उते गाॾी बीहारींदो आहियां त मुंहिंजी नज़र हिन ॿिली ते पवंदी आहे जेका तमामु घणी सुस्त हूंदी आहे। जेॾीमहिल तव्हांजो हितां गुज़र थींदो हीअ ॿिली तव्हांखे सुम्हियली नज़र ईंदी। ख़ैर एतिरी देरि में मूंखे यादि ईंदो आहे शकील दाढ़ी ते हथ रखी मूंखे चयो त तोखे कुझु न कुझु खाराईंदुसि ऐं पोइ हू वठी ईंदो आहे फरूख़ ते जिते असां ऑडर कंदा आहियूं 2 रोल जंहिंजा पैसा ॾींदो आहे सर शकील अहमद। शकील साहब जो मुंहुं ॾिसी करे लॻंदो आहे मूंखे कुझु कंट्रीब्यूट करणु खपे। पोइ मजबूरन आउं बि बोतल जो ऑडर ॾींदो आहियां ऐं पोइ साहब खे अर्ज़ु कंदो आहियां तूं खाई करे मूंखे ॿुधाए टेस्ट आख़िर कीअं आहे। साहब सेक्सी मुंहुं खणी करे चवंदो पियो वाह वाह क्या सीन है। शकील जी ॻाल्हि त मूंखे एतबार न आहे थींदो इन करे आउं टेस्ट कंदो आहियां। भाई टणंदे मूंखे ख़बर पवंदी आहे त वाकई टेस्ट आहे यार। वैसे बि मूं नोट कयो आहे फ्री ऐं माल में मूंखे वधीक मज़ो अचणु लॻंदो आहे। जंहिंमें बोतलुनि जो वारो ईंदो आहे त आउं शकील खे कंहिं इज़त वारी नज़र सां कोन ॾिसंदो पियो। दोस्तो उहो इन करे छो जो शकील पी रहियो आहे स्ट्रिंग। सीक्रेट एजेंट हुअण करे मूंखे इन्फॉर्मेशन हूंदी आहे त स्ट्रिंग कहिड़ा कहिड़ा छोरा पींदा आहिनि। ख़ैर पोइ आउं शकील खे जेंटलमैन चवणु छॾे ॾींदो आहियां ऐं आउं पेप्सी जे अंदरि नली विझी करे छिकणु शुरू करे वेंदो आहियां। दोस्तो बोतल पीअण खां चङी ॻाल्हि कोन्हे पर पोइ बि नेल्सन मंडेला खे भेटा पेश कंदो आहियां छो जो तव्हांखे त ख़बर आहे नेल्सन मंडेला केतिरो शौक़ीन हूंदो हो बोतलुनि जो। ख़ैर दोस्तो अॼु जो व्लॉग असांजो पूरो थिए थो हिते ई। उमेद आहे तव्हांखे असांजो व्लॉग पसंदि आयो हूंदो। लाइक ऐं शेयर सब्सक्राइब करे पंहिंजो प्यार जो इज़हार ज़रूरु करे सघो था। वरी मुलाक़ात थींदी के नए मिशन के नई जगह ते। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़। दोस्तो लास्ट में शकील मूं पुछा कंदो आहे तुंहिंजी ख़ूबसूरती जो राज़ छा आहे। अल्लाह जो शुक्र है माल पड़ गए रमज़ान में रोज़ा रखूँगा नहीं नूर थी। सुभान अल्लाह सुभान अल्लाह।